बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरतुल फुरकान आयत नंबर 67। तर्जुमो औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं उहे जॾहिं ख़र्च कंदा आहिनि तॾहिं न की अजायो ख़र्चींदा आहिनि ऐं न की तंगी कंदा आहिनि ऐं उन्हनि ॿिन्ही जे विच में पूरा हलंदा आहिनि। हाणे हिन आयत में अलाह साईं पंहिंजे नेक बंदनि जी हिकिड़ी पूरी लिस्ट ॿुधाई आहे जिन में कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ूबियूं आहिनि। जेके नेक बंदा आहिनि त उन्हनि में अलाह साईं इहा बि ख़ूबी ॿुधाई आहे त उहे जॾहिं ख़र्च कंदा आहिनि तॾहिं न की अजायो ख़र्चींदा आहिनि ऐं न की तंगी कंदा आहिनि ऐं उन्हनि ॿिन्ही जे विच में पूरा हलंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम। सूरत आयत जो तर्जुमो तव्हां ॿुधो। अलाह साईं जो हुकुम आहे ऐं मां हीअ आयत इन लाइ सिलेक्ट कई आहे जो हिन खां पहिरियों जेका मां आयत जो तर्जुमो शेयर करे चुकी आहियां उहो बि इन ई बारे में हो तक़रीबन ख़र्चण ते ऐं ज़ाया करण ते इन सिलसिले में हुयो। त हीअ बि आयत उन सां रिलेटेड ई, त मूं सोचियो कंटिन्यू इहो हली वञे इन सां गॾु। त अलाह साईं सूरतुल फुरकान में आयत नंबर 67 में पंहिंजे बंदनि जी, नेक बंदनि जी, त जेके अलाह जा नेक बंदा आहिनि उन्हनि में कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ूबियूं आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं क्वालिटीज़ आहिनि, उहे बयानु कयूं आहिनि। उन्हनि मां हिकिड़ी ख़ूबी इहा बि बयानु कई आहे त जेके अलाह जा नेक बंदा आहिनि उहे जंहिं महिल ख़र्चु कंदा आहिनि त न अजायो ख़र्चु कंदा आहिनि ऐं न तंगी कंदा आहिनि। माना उहे ज़ियान बि न कंदा आहिनि, फज़ूल ख़र्ची बि न कंदा आहिनि ऐं तंगी बि न कंदा आहिनि, माना कंजूसी बि न कंदा आहिनि। त अलाह खे अगरि फज़ूल ख़र्ची करणु पसंदि न आहे, ज़ियान करणु पसंदि न आहे, त अलाह साईं खे कंजूसी बि पसंदि न आहे। ऐं पोइ अलाह साईं अॻियां छा थो फरमाए त उन्हनि ॿिन्ही जे विच में पूरा हलंदा आहिनि। याने हिकिड़ी विच वारी वाट, उर्दू में चवंदा आहियूं म्याना रवी, दरमियाना रास्ता, हिकिड़ी विच थरी वाट, याने पंहिंजी हद में रहिजे। सफ़ा कंजूसी बि न कजे। कंजूसी छा आहे त भई हूंदे सूंदे बि असां पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं न कयूं। बुख लॻी आहे ॾाढी, सफ़ा असुल बुख में साह पियो निकिरे, अलाह जो ॾिनो सभु कुझु आहे पर पंहिंजा पैसा नथा ख़र्चु कयूं, पंहिंजो राशन नथा खपायूं, हलूं था वञी कंहिं ॿिए जे घर वञी वेलो टारे था अचूं। या असां वटि ख़ुशहाली आहे, सभु कुझु आहे, पर हाणे पैसा कपिड़नि ते कीअं ख़र्चु कयूं त उहे फाटल साटल ॻंढे पुराणा ज़ोरीअ पाइण। हिकिड़ो ग़रीब ईअं पाए त उन वीचारे खे उहो ठीकु आहे, जाइज़ आहे, पर हिकिड़ो ख़ुशहाल ईअं पाए उहो कंजूसीअ जो मुज़ाहिरो करे, इहा आहे कंजूसी। त हूंदे सूंदे बि जेको न ख़र्चु करे, त अलाह साईं खे इहो पसंदि न आहे त ज़ियान, अजायो विञाइणु, बेसबबु ख़र्चु करणु, फज़ूल ख़र्ची करणु, ऐं अलाह खे इहो बि पसंदि न आहे त उहो कंजूस हुजे माण्हू, हूंदे सूंदे पंहिंजूं जाइज़ ज़रूरतूं बि पूरियूं न करे। सो ऐं जेको विच विच वारे रस्ते ते हले, अलाह साईं चए थो ऐं उन्हनि ॿिन्ही जे विच में पूरा हलंदा आहिनि। याने कंजूसी ऐं फज़ूल ख़र्चीअ जे विच में हलंदा आहिनि। याने ख़र्च में थोरी लिमिट बि रखंदा आहिनि, पंहिंजो हथु रोकींदा आहिनि, याने किनायत करणु, किफ़ायत करणु, ऐं कंजूसी बि न कंदा आहिनि, याने सभु ज़रूरतूं बि पूरियूं कंदा आहिनि ऐं बेजा ख़र्च बि न कंदा आहिनि। त तव्हां इहो ॾिसो त सही त अलाह जा उहे नेक बंदा आहिनि जेके ईअं कनि था। नेक बंदनि जूं जेके अलाह साईं ख़ूबियूं ॿुधायूं, मूं सिर्फ़ु इहो एतिरो पार्ट नोट कयो आहे। उनखां अलावा त मुतक़ी परहेज़गार मतिलबु घणो ई कुझु आहे, पर इहा बि अलाह जे नेक बंदनि जी निशानी आहे। इहा बि अलाह जे नेक बंदनि जो हिकिड़ो इंट्रोडक्शन आहे, डेफिनेशन आहे। अलाह जे नेक बंदनि जी हिकिड़ी वस्फ़ इहा बि आहे त उहे जॾहिं ख़र्चु कंदा आहिनि त हद खां वधीक न ख़र्चु कंदा आहिनि, अजायो न ख़र्चु कंदा आहिनि ऐं कंजूसी बि न कंदा आहिनि, बल्कि उन्हनि ॿिन्ही जे विच ते हलंदा आहिनि। याने मुनासिबु ख़र्चु कंदा आहिनि, पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं कंदा आहिनि, ज़ियान खां बचंदा आहिनि। ठीकु आहे। सो छा असां इन शइ ते अमल करे अलाह जे नेक बंदनि में शामिलु नथा थी सघूं? एॾो आसानु आहे, कुझु मुश्किल न आहे। ऐं सच इहो आहे त जॾहिं क़ुर शरीफ़ पढ़िजे थो न तर्जुमे सां ऐं अलाह जा हुकुम साम्हूं था अचनि, एॾा आसान, एॾी सवली सादी ॿोलीअ में असांजे अॻियां आहिनि जो असां सभु कुझु सम्झी था सघूं, त ऑटोमेटिकली असांजी दिलनि ते असरु थींदो आहे। क़ुर जी सोहबत तव्हांखे कॾहिं बि नाकाम ऐं मायूस नथी करे सघे। पोइ तव्हांखे कुझु न कुझु क़ुर जी सोहबत तव्हांखे कुझु न कुझु अता करे वेंदी, कुझु ॾेई वेंदी। सो ॾिसो, हाणे इहो बि असांखे बहानो न आहे त भई क़ुर त अरबीअ में आहे, असांखे सम्झ में ई नथो अचे, अरबी असांजी ज़ुबान ई न आहे, पर हे त एॾो असां ख़ुशनसीब आहियूं जो हर ॿोलीअ में क़ुर जो तर्जुमो मौजूदु आहे। जेका ॿोली असांखे सम्झ में अचे उन में असां क़ुर जो तर्जुमो पढ़ी वठूं
ऐं क़ुर शरीफ़ त आयो ई इन लाइ आहे त उनखे पढ़ियो वञे, सम्झियो वञे ऐं उनजे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारी वञे। ईअं न त रुॻो सवाबु कमायो वञे, सवाबु बि छो न कमाइजे, उनजी बि ज़रूरत आहे, पर मेन जेको मक़सदु आहे उहो इहो ई आहे त उनखे पढ़ूं, सम्झूं, इन ते अमल कयूं। सो अलाह साईं असांखे तौफ़ीक़ ॾे त जॾहिं ख़र्चु कयूं त असां केॾी आसानीअ सां अलाह जे नेक बंदनि में शामिलु थी था सघूं। नियत रुॻो इहा हुजे त भई अलाह जो हुकुम आहे त ज़ियान न कयो, अजायो ख़र्चु न कयो, अलाह खे पसंदि न आहे। ऐं अलाह जो हुकुम आहे त कंजूसी न कयो, हूंदे सूंदे बि जेको आहे सुखु न वठो, हूंदे सूंदे बि तव्हां पंहिंजी जाइज़ ज़रूरतनि ते ख़र्चु न कयो, त इहो अलाह खे पसंदि कोन्हे। त इहो सभु कुझु करणु ॾुखियो त न आहे, त ॾाढो आसानु आहे। नियत इहा हुजे, अमलनि जो दारो मदार नियतनि ते आहे। नियत असांजी इहा हुजे त असां अलाह जे हुकुम ते अमल पिया कयूं, इहो अलाह जो हुकुम आहे, असांखे ईअं करिणो आहे। ऐं न कंजूसी ऐं न फज़ूल ख़र्ची, बल्कि विच वारी वाट ते हलणो आहे, इन ॿिन्ही जे विच में रहणो, यानी एक्सट्रीम ते नाहे वञिणो। ऐं इस्लाम हूअं बि इंतिहा पसंदी पसंदि नथो करे, इंतिहा पसंदीअ जो सबक़ु नथो ॾिए, यानी कंहिं बि मामले में हद खां न वधी वञो, लिमिट्स में रहो, इहो बेसिक सबक़ु आहे। इस्लाम इंतिहा पसंदी न आहे, यानी कंहिं बि मामले में, इवन ख़र्च में, इहो त हिते असां हिन महिल ख़र्च जो ज़िक्र पिया कयूं। सो अलाह जा नेक बंदा अलाह जे हुकुम खे साम्हूं रखंदे ख़र्चु करण महिल लिमिट्स में रहंदा आहिनि, ख़र्च बि कंदा आहिनि, ज़रूरतूं बि पूरियूं कंदा आहिनि, ज़ियान बि न कंदा आहिनि, अलाह खे राज़ी रखण जी पूरी कोशिशि कंदा आहिनि। सो मूंखे उमेदु आहे इहो तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। थोरो थोरो जेतिरो मां सम्झां पई, सम्झण जी कोशिशि करे रही आहियां, ओतिरो मां तव्हां सां शेयर कयां थी। ऐं क़ुर जी हर का आयत मां नथी एक्सप्लेन करे सघां, छो त मां त पाण अञा स्टूडेंट आहियां, मां त सिखां थी, त जेको सम्झां थी, जंहिंमें मां कॉन्फिडेंट आहियां त इहो मां सही थी सम्झां, उहो मां तव्हां सां शेयर कयां थी। अलाह असां सभिनीनि खे तौफ़ीक़ ॾे त असां अलाह जे हुकुमनि ते अमल कयूं, क़ुर शरीफ़ खे पंहिंजो रहबर मञूं। रहबर असांजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, जेको असांखे इहो पैगाम इन किताब जी कलाम जी सूरत में असां वटि छॾे विया आहिनि, जेको अलाह साईं जे ज़रिए उन्हनि वटि पहुतो। सो अलाह असां सभिनीनि खे तौफ़ीक़ ॾे। इंशाअल्लाह वरी ॿी आयत सां मिलूं था।